बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां उस्ताद अब्दुल गफ़ार तव्हां ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नए वीडियो सां गॾु तव्हांजे ख़िदमत में। दोस्तों अॼु सबक़ टियों पढ़ंदासीं दर्जे 5 मां, जेको नात आहे। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे जेकॾहिं चैनल ते नवां आहियो चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजी क़ीमती राय खां असांखे ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक़ जे तरफ़। सबक़ टियों नात। मोहब्बत जंहिंजी फितरत हुई, सदाकत जंहिंजी सीरत हुई, इबादत ज़िंदगी ऐं ज़िंदगी जंहिंजी इबादत हुई, कॾहिं कंहिं सां अदावत हुई, न कंहिंजे लाइ नफ़रत हुई। मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नज़र में हर बशर जे लाइ इज़्ज़त हुई। ककर वांगुरु वसायो मींहुं जंहिं पंहिंजी मरवत जो, बिना कंहिं फ़र्क़ जे पंहिंजनि परावनि ते इनायत हुई। नज़र में, सोच में, गुफ़्तार में, किरदार में जंहिंजी अज़ल खां ता अबद क़ाइम रहण वारी हक़ीक़त हुई। उते माहौल पैदा थियो मोहब्बत जो, अख़ुवत जो, जिते वेछाई वेछा हुआ, जिते नफ़रत ई नफ़रत हुई।